आदिलपुर में अणिॼातल चोर बिजलीअ जूं तारूं चोरी करे फ़रार थी विया। 20 ॻोठनि जी बिजली बंदि थी वई। तारूं चोरी थियण सबबि ॻोठ धामाजी, ॻोठ आरिफ कलवड़ ऐं ॻोठ अहमद कलवड़ समेत 20 ॻोठनि खे बिजली फ़राहमी मुअत्तल थी वई आहे। इंतिज़ामिया बिजलीअ जे बहालीअ लाइ को बि तारुक न वरितो। ॻोठाणनि पारां फौरी तौर बिजली बहाल करण जो मुतालबो कयो वियो आहे। आदिलपुर में अणिॼातल चोर बिजलीअ जूं तारूं चोरी करे फ़रार थी विया। 20 ॻोठनि जी बिजली बंदि थी वई आहे। तारूं चोरी थियण सबबि ॻोठ धामाजी, ॻोठ आरिफ कलवड़ ऐं ॻोठ अहमद कलवड़ समेत 20 ॻोठनि खे बिजली फ़राहमी मुअत्तल थी वई आहे। इंतिज़ामिया बिजलीअ जे बहालीअ लाइ को बि तारुक न वरितो। ॻोठाणनि पारां फौरी तौर बिजली बहाल करण जो मुतालबो कयो वियो आहे। आदिलपुर में अणिॼातल चोर बिजलीअ जूं तारूं चोरी करे फ़रार थी विया आहिनि। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे आदिलपुर मां माजिद अली कलवड़ जी। माजिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, आदिलपुर थाणे जे भरपासे वारा जेके इलाइक़ा आहिनि हूअं त बदमिनी जे वड़चड़ियल आहिनि, पर आदिलपुर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बिजली जेको तारूं आहिनि चोरियूं रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। आदिलपुर थाणे हद आदिलपुर लॻो मुख़्तलिफ़ ॻोठ जिन में अटकल 20 ॻोठ लॻनि था, जिन में दामाजी, ॻोठ आरिफ करोड़, अहमद करोड़, बूढ़ा करोड़, वसंत कलादी ऐं यूसी मिठड़ी समेत ॿिया इलाइक़ा आहिनि जेके हिन वक़्त ताईं बिजली तारूं जेके आहिनि नामालूम चोर चोरी करे विया आहिनि, जेके हिन वक़्त ताईं वापसी न थी सघी आहे। अटकल 20 खां मथे जेके ॻोठ आहिनि उहे ऊंदाही जे वड़चड़ियल आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त जेका बिजली आहे उहा जेका चोरनि जेके तारूं लाहिया आहिनि उहे बिजली तारूं लॻराए बिजली बहाल कई वञे, छो त चोरनि जो जेको चोरी जो जेको रोज़ जो मामूल बणियल आहे। हितां जेके इलाइक़े वासी आहिनि ऊंदाही जे वड़चड़ियल आहिनि ऐं काफ़ी मुश्किलात खां मुंहुं ॾेंदियूं आहे। होॾां जानममू सोसाइटी लॻो सलेमान सोसाइटी मां लाला जब्बार आरई जूं 16 प्लेटूं बि नामालूम चोर लाहे विया आहिनि। इलाइक़े वासियुनि SSP घोटी इलाइक़े वासियुनि में वधंदड़ बदमी जो नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी माजिद कलवड़ तफ़सील ॾियण लाइ।